खबर शामिल कयूं था थाणा बुला खान का। रिपोर्टर शौकत खासकेली जी रिपोर्ट मुताबिक थाणा बुला खान कोहिस्तान के इलाके गोठ आजाद गबोल में बरसात तबाही मचाए छी। गोठ आजाद गबोल के रवासी आजाद गबोल अली मुराद गबोल के घर के छित किरण सबब घर के अंदर सुतल 50 वरियन के आजाद गबोल की अमड़ छित किरण सबब सख्त जख्मी थी पई। जॾहिं त उन वक्त आजाद गबोल जा समूरा घर भाती घर में मौजूद हुआ जेके मौजजाने तौर बची विया। आजाद गबोल जी अमड़ सख्त जख्मी हालत में आहे। रस्ता खराब हुजण करे अस्पताल वञण मुश्किल थी पियो। उन मौके ते क़ौमी अवामी तहरीक जे अगवाणन मिठल गबोल लियाकत गबोल ॿियनि सियासी समाजी माण्हू उते पहुची विया। ॻोठाणनि जी सार संभाल मदद कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे मिठल गबोल लियाकत गबोल मुमताज गबोल हाकिम गबोल नज़र गबोल ॿियनि ॻोठाणनि चयो आहे त सरकार तरफ़ खां जेको राशन मिलियो उहो हक़ीक़ी मुतासिरनि में तक़सीम कयो वञे चूंडियल नुमाइंदनि वसवारनि खे अपील आहे त जंहिंजा घर किरी पिया आहिनि उन्हनि खे घर ठाराए ॾिना वञनि।